أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون ولنذيقن الذين كفروا عذابا شديدا ولنجزينهم أسوأ الذي كانوا يعملون ذلك جزاء أعداء الله النار لهم فيها دار الخلد جزاء بما كانوا بآياتنا يجحدون وقال الذين كفروا ربنا أرنا الذين أضلانا من الجن والإنس نجعلهما تحت أقدامنا ليكونا من الأسفلين ऐं चयो उन्हनि माण्हुनि जिन कुफ़ुर कयो त हिन क़ुरान खे ॿुधो ई न ऐं उन जे अंदरि गोड़ करियो शायदि त तव्हां ग़ालिब थी वञो खटे वञो सो असां ज़रूर इन्हनि काफ़रनि खे सख़्त अज़ाब जो मज़ो चखाईंदासीं ऐं ज़रूर इन्हनि जे बुरनि कमनि जो असां इन्हनि खे बुरनि कमनि जी असां इन्हनि खे सज़ा ॾींदासीं ऐं अल्लाह जे दुश्मननि जी इहा सज़ा बाहि जी शक्ल में आहे ऐं उन्हनि जे लाइ उन में हमेशह रहण जो ठिकाणो आहे ऐं इहो बदिलो आहे उन जो असांजे आयतुनि जो इनकार कंदा हुआ ऐं काफ़रनि चयो ऐं असांजा परवरदिगार असांखे उहे जिन ऐं इंसान ॾेखार जिन असांखे गुमराह कयो असां उन्हनि खे पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़ियूं त जीअं हू ज़लील थी वञनि हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त काफ़िरनि जो हींअर दुनिया में इहो फेल आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके मुखातब काफ़िर हुआ उहे अबू जहल हिकिड़ो दफ़ो चयो पंहिंजे माण्हुनि खे त क़ुरान जेको आहे सो ॿुधो ई न ऐं पर जेॾी महिल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॿुधाइनि था ऐं पढ़नि था त पोइ तव्हां गोड़ करियो हिकिड़े हंधि अचे थो त सीटियूं वॼायो ताड़ियूं वॼायो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी बकवास करियो गोड़ अहिड़ो करियो जो इहो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पढ़नि था उहो कंहिंखे ॿुधण में ई न अचे पोइ हिकु न हिकु ॾींहुं रोज़ जॾहिं ईअं तव्हां कंदा त हिकु न हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थकिजी छॾे ॾींदा त अल्लाह रब्बुल आलमीन इन खे बयानु फरमायो काफ़रनि जे हिन मक़ूले खे त काफ़िर चवनि था त पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त क़ुरान ॿुधो ई न पर जेकॾहिं तव्हांखे ॿुधाए थो वञे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि था त पोइ तव्हां ओॾी महिल गोड़ करियो त जीअं तव्हां ग़ालिब थी वञो माना हुननि जी ॻाल्हि न हले तव्हांजी ॻाल्हि जेको थो ग़ालिब थी वञे अल्लाह ताला इन ते फरमाए पियो त असां ज़रूरु इन्हनि काफ़िरनि खे सख़्त अज़ाब जो मज़ो चखाईंदासीं इन ते मारिफुल क़ुरान में हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन फरमायो आहे त ॾिसो क़ुरान पाक जेॾी महिल तिलावत थिए क़ुरान जी त उन जे अंदरि ख़लल विझण जे लाइ गोड़ करणु त को माण्हू इहा क़ुरान जी तिलावत न ॿुधी सघे इहो काफ़िरनि जो फेल ॿुधायो वियो आहे काफ़िरनि जो फेल कुफ़्र आहे त को माण्हू क़ुरान पाक जी तिलावत महिल इन करे गोड़ करे त हीअ कंहिंखे क़ुरान ॿुधण में न अचे पर जेकॾहिं ऐं इन जे बरअक्स जेॾी महिल इन मां इहा बि ॻाल्हि सम्झ में पई अचे त जेॾी महिल क़ुरान पाक पढ़ियो वञे त उन खे ख़ामोश थी करे ॿुधणु वाजिबु आहे ऐं हींअर क़ुरान पाक हुननि लिखियो त रेडियो ते उन ज़माने में रेडियो हो सिर्फ़ रेडियो ते क़ुरान पाक हले थो पोइ होटलनि वारा ॿियनि दुकाननि वारा हलाइनि था
ऐं उहे हलाए त छॾीनि था पर पोइ पंहिंजनि पंहिंजनि कमनि में लॻा पिया आहिनि। उते होटल ते खाइण पीअण वारा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे कमनि में लॻा पिया आहिनि। त इहा ख़तरनाक सूरत बि थी वञे। हू फरमाईंदा त जेकॾहिं तव्हांखे बरकत हासिल करणी आहे क़ुर पाक जी त पोइ थोरी देरि जे लाइ जेको सभु कम बंदि करे क़ुर पाक हलायो ऐं ख़ामोश थी करे उनखे वेही ॿुधो। पर जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा कम ई करणा आहिनि त पोइ ओॾी महिल क़ुर पाक न हलायो, छो त इहा क़ुर पाक जी बेहुरमती थी थिए। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो अॻियां अलाह ताला फरमाए पियो त असां ज़रूरु इन्हनि खे इन्हनि जे जेके बुछड़ा कम यानी कुफ़ुर शिरक इन्हनि जो असां इन्हनि खे ज़रूरु बदिलो ॾींदासीं बुरनि कमनि जो। ज़ालिक जज़ा आदा इल्लाहि नार, इहो अल्लाह जा दुश्मन जेके काफ़िर आहिनि उन्हनि जो बदिलो उन्हनि जी सज़ा या बाहि जी शक्ल में हूंदी जंहिंमें उन्हनि खे उन्हनि में हमेशह जो ठिकाणो हूंदो, हमेशह रहणो पवंदो। ऐं इहो छो इन्हनि खे सज़ा पई ॾिनी वञे एॾी वॾी, जो अल्लाह ताला फरमाए थो असांजे आयतुनि जो इनकार कंदा हुआ। इहो बि इनकार आहे त जेको उन्हनि चयो त घोड़ करियो, इहो बि इनकार आहे। अहिड़े तरीक़े सां पोइ जे अल्लाह ताला फरमाए पियो त जेॾी महिल ई काफ़िरनि खे सज़ा में जहन्नम में उछलियो वेंदो, सड़ंदा पिया, त ओॾी महिल हुननि खे थींदो त भई असांखे जंहिं गुमराह कयो उहो असांखे नज़र अची वञे। पोइ अल्लाह ताला खे चवंदा त ए असांजा परवरदिगार, जिन्हनि मां ऐं इंसाननि मां जिन जिन असांखे गुमराह कयो, जिन्हनि मां त ज़ाहिर शैतान वसविसा विधा, ऐं इंसाननि में उहे इंसान जिन जेको आहे सो गुमराहीअ ते ग़लति ॻाल्हियुनि ते आमादा कयो, वॾा सरदार या अहिड़े तरीक़े सां दोस्त जेके ख़ुदि गुमराह हुआ ऐं ॿियनि खे बि जेको गुमराह कनि, त या अल्लाह असांखे माण्हू ॾेखार, इन्हनि जूं शक्लूं ॾेखार त असां इन्हनि खे जेको पेरनि जे हेठां लताड़ियूं, उते जहन्नम में चवंदा न जअलहुमा तहत अक़दामिना, ताकी हू जेके आहिनि ज़लील थी वञनि। पर ज़ाहिर त उहे बि जहन्नम में ई हूंदा जेके गुमराह थिया, ऐं शैतान बि जहन्नम में हूंदा, पर उन्हनि जे साम्हूं कोन हूंदा। उन करे अल्लाह ताला उन्हनि खे फरमाईंदो, इहा ख़बर कान्हे या कंहिं दलील मां ख़बर कान पई त इहा हुननि जी जेका दरख़्वास्त आहे इहा पूरी कई वेंदी या कान कई वेंदी। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।